Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. सिंध पुलिस में वॾे पैमाने ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं। सिंध सरकार कराची पुलिस जो सरबराह तब्दील करे छॾियो। एडिशनल आईजी कराची गुलाम नबी मेमून खे हटाए संदसि जाइ ते याकूब बिनहास खे मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी। गुलाम नबी मेमून एडिशनल आईजी स्पेशल ब्रांच मुक़ररु। उमरकोट जे एसएसपी शाहजहां खे हटाए संदसि जाइ ते मुख़्तियार ज़ऊर खे एसएसपी उमरकोट मुक़ररु कयो वियो। शाहजहां खे कोरंगी में एसएसपी मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी। ये ख़त सोशल मीडिया के थ्रू हमारे सबके नॉलेज में आया था। उसके बाद इसकी तफसीलात हमने देखी। नौकरियां, ट्रांसफ़र पोस्टिंग ये नैब के दायरे कार में नहीं आता। ये बिल्कुल ही गैर कानूनी ख़त नैब की जानिब से लिखा गया है। कंसिडर्ड व्यू है कि एक ऐसी चीज़ है जो कि किसी अफसर ने नैब के नीचे लेवल पे अपने इख्तियारात का नाजायज़ इस्तेमाल करते हुए इस ख़त को लिखा है। छुट्टियों के बाद इंशाल्लाह सिंध गवर्नमेंट अपना प्रॉपर लाएअमल इस हवाले से तैयार करेगी। चेयरमैन नैब से ये रिक्वेस्ट करेंगे कि वो इस चीज़ का नोटिस लें और इसकी इंक्वायरी करें कि आया ये लेटर जो है उनके इल्म में लाए बगैर निकाला गया है या वो उनको इस बात की इल्म था। मुझे पूरा यकीन है कि चेयरमैन नैब को इस लेटर के बारे में ब्रीफ नहीं किया गया होगा, क्योंकि ये बिल्कुल इलीगल और गैर आइनी तौर पर है और इसकी हम शदीद मजम्मत करते हैं और उस पर प्रोटेस्ट करते हैं। कराची ऐं हैदराबाद में मुक़ररु सरकारी मुलाज़िमनि जा तफ़सील तलब करण बाबति नैब जे ख़त जो सोशल मीडिया ज़रिए पतो पियो। बाद में तफ़सीलनि जो जाइज़ो वरितो वियो। सिंध हुकूमत नैब जो ख़त गैर आइनी करार ॾेई छॾियो। नैब चेयरमैन खां नोटिस वठी जांच कराइण जो मुतालबो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त नैब खे सरकारी मुलाज़िमनि जी भर्तियुनि, बदिलियुनि ऐं मुक़ररियुनि बाबति जांच जो को बि इख़्तियार नाहे। नैब जे अमलदार इख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे ख़त लिखियो आहे। ईद जी मोकलुनि बाद लाहेअमल जोड़ियो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त पक अथऊं त ख़त बाबति नैब चेयरमैन खे अॻुवाट आगाह न कयो वियो। नैब चेयरमैन नोटिस वठे ऐं जांच कराए त कहिड़े अमलदार खे ॼाण ॾियण बिना ख़त लिखियो। गैर आइनी नोटिस जी मज़म्मत कंदे एहतिजाज कयूं था। एक्शन तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। FIR बि थी, गिरफ़्तारियूं बि थियूं। SHO खे सस्पेंड कयो वियो, मुख़्तियार कार खे सस्पेंड कयो वियो, AC खे हटायो वियो ऐं अञा वधीक उन ते कार्रवाई थींदी। तव्हांखे यकीन थो ॾियारायां त जेके असांजा हिते मुक़ामी माण्हू आहिनि, जेके असांजियूं वसंदियूं आहिनि, उन्हनि खे मुकमल तौर ते तहफ़ुज़ ॾींदासीं। कंहिंसां नाइंसाफ़ी न थींदी, ज़्यादती न थींदी ऐं ईअं थी नथो सघे त असांजा जेके लोकल ऐं मुक़ामी माण्हू आहिनि उन्हनि सां कोई ज़्यादती करे। रिपोर्ट कुझु अची वई आहे इब्तिदाई तौर ते, पर मुफ़सिल रिपोर्ट अञा अचणी आहे, जंहिंमें जेको रोड ते जेको ॾचो थियो हुयो उहो इहे ज़मीन सरकारी ज़मीन आहे, जेका रोड वारी ज़मीन आहे। कंहिंखे बि इहा इजाज़त न ॾिबी त उहे ॻोठाणनि खे उतो लॾाइनि या उन्हनि जे ख़िलाफ़ कोई एक्शन कनि। कोई शेल्टर बिलावल हाउस का बैरिया टाउन को होता तो न ये FIR होती, न गिरफ्तारियाँ होती, न ये एक्शन होता। तो ये इसमें किसी किस्म की कोई सदाकत नहीं है और ये सिर्फ एक प्रोपोगेंडा और इल्ज़ाम तराशियाँ हैं। बहरिया टाउन के बिलावल हाउस जो शेल्टर हुजे हा त एक्शन न खणूं हा। अहिड़ियूं ॻाल्हियूं सिंध हुकूमत ख़िलाफ़ प्रोपेगेंडा जो हिसो आहिनि। सुषमा वारे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मक़ामी माण्हुनि जी शिकायतुनि ते हुकूमती अमलदारनि खे हटायो वियो ऐं ॻोठनि ते चढ़ाइनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। बहरिया टाउन मामले जी शुरूआती जांच रिपोर्ट अची वई आहे। तफ़सीली जांच रिपोर्ट अचण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। मक़ामी वसंदियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वेंदो ऐं कंहिंसां बि नाइंसाफ़ी न थींदी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा अफगानिस्तान पहुची वियो। अफगान सिविल ऐं अस्करी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। ISPR मूजिब काबुल पहुचण ते आर्मी चीफ जो अफगान नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र
हमदुल्ला मोहब्बत इस्तक़बाल कयो। लाहौर जी अदालत नवाज़ लीग MNA जावेद लतीफ़ जे जिस्मानी रिमांड में 2 ॾींहनि जी बाध करे छॾी। जावेद लतीफ़ अदालत खे ॿुधायो त संदसि वकीलनि वकालतनामा वापसि वठी छॾिया आहिनि। रिमांड मंज़ूर थियण बाद पुलिस जावेद लतीफ़ खे अदालत मां वठी वई। नून लीग MNA जावेद लतीफ़ मथां रियासत मुख़ालिफ़ बयान ॾियण जो इल्ज़ाम आहे। सुथमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त जावेद लतीफ़ मुतहदा लंडन जे सरबराह ऐं कलदम BLA जे बयानीअ में को बि फ़र्क़ु नाहे। शाहिद ख़ाक़ान अब्बासी बि जावेद लतीफ़ जी पाकिस्तान न खपे वारे बयान जी मज़म्मत कई। जावेद लतीफ़ पंहिंजे बयान ते गैर मशरूत माफ़ी वठे। आइन जो आर्टिकल 5 शहरनि जी रियासत सां वफ़ादारी लाज़मी करार ॾिए थो। उन आर्टिकल जी भञकड़ी करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान सुभाणे मंझंदि 1:30 वॻे अवाम सां फ़ोन ते ॻाल्हाईंदो, सवालनि जा जवाब ॾींदो। सेनेटर फैसल जावेद जो चवणु आहे त वज़ीर आज़म सां अवाम जी ॻाल्हि ॿोल सिधीअ रीति नशर कई वेंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हर पाकिस्तानी इमरान ख़ान जी तब्दीलीअ जी क़ीमत अदा करे रहियो आहे। कर्ज़ जो पैसो करप्शन जे वर चढ़ंदो रहंदो त आम माण्हू महांगाई भोगींदो रहंदो। जारी कयल बयान में बिलावल चयो त सऊदी अरब खे $3 अरब जो कर्ज़ वापसि ॾियण लाइ चीन खां कर्ज़ वरितो वियो। हाणे हुकूमत में एतिरी सघ नाहे त चीन खे सीपेक जूं रहतूं वापसि करे सघे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त कूड़, फरेब, दोखो तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते आहिनि। तब्दीली आणींदड़ तारीख़ी महांगाई, मुफ़लिसी, गुरबत ऐं मुआशी तबाही आणे रहिया आहिनि। हुकुमराननि तारीख़ी कर्ज़ वठी क़ौम खे वधीक कर्ज़ी करे छॾियो। मुंहिंजी ऑफिस बंदि करे छॾियऊं, उनजो को न आहे। मुंहिंजी ईमेल ब्लॉक करे छॾियऊं। मूं ते इल्ज़ाम खयां विया त हुसैन सिद्दीकी जेको आहे क्रिमिनल माइंडेड माण्हू आहे। सॉरी टू से उन्हनि खे मां इहो वरी चवंदुमि त प्रोफेशनल लैंग्वेज इस्तेमालु कयो, पर्सनल लैंग्वेज इस्तेमालु न कयो। जेको हिकिड़ो माण्हू हेॾी वॾी कमेटी विहारे, इलीगल कमेटी, SP खे विहारे, धमकाए, छोकिरीअ खे चवे त तूं हिन जे लाइ, हिन जे ख़िलाफ़ु जेको आहे तूं बयानु ॾे। हालांकि हिन कमेटीअ में उहो छोकिरी उथी बि SP जे साम्हूं हुन इहे लफ़्ज़ चया त मूंखे हीउ माण्हू चवे थो हुसैन सिद्दीकी लाइ तूं उनजे ख़िलाफ़ु बयानु ॾे। कुझु अहिड़ा चापलूस मेंबर जेके हुया उथी बीह रहिया ऐं उथी उन्हनि रड़ियूं करणु शुरू कयूं। मां डिमांड थो कयां हिन वक़्तु जेका वीडियो ठाही अथऊं, अलाह करे उहो कटिनि न ऐं ईअं ई पूरी एज़ इट इज़ ॾेखारनि त उन में सभु ज़ाहिर थी वेंदो। हिकिड़ो छोकिरो, हिकिड़ी छोकिरी बाथरूम में पकता हुया। कमेटी, डिसिप्लिनरी कमेटी उन्हनि खे किक आउट करे छॾियो ऐं उहे वरी उन्हनि जी एडमिशन थी वई। एडमिशन न थियणी, वरी उहा लीगल एडमिशन थी वई। उन्हनि कोर्सिस कयो, उन्हनि एग्ज़ाम बि ॾिना। IBA जी पूरी हिस्ट्रीअ में उहे ताक़तवर मतिलबु ऑफिशियल्स जेके ॿाहिरि वेठा आहिनि ऐं ॿुधनि था, मथां मूंखे गोली हणी वठनि ते, उन्हनि खे हिते एंट्री कराई। IBA जे डेप्यूटी डायरेक्टर HR ऐं अॻूणे VC निसा सिद्दीकी जे पुट तरफ़ां रजिस्ट्रार ज़ाहिद खंड जा इल्ज़ाम रद्द। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाइण दौरान हुसैन सिद्दीकी जा अहम इंकिशाफ। हुसैन सिद्दीकी चयो आहे त IBA जे हिकु अमलदार जी ज़ाल ऐं सालीअ खे जाली डोमिसाइल ज़रिए भर्ती कयो वियो। निसा सिद्दीकी ज़ाब्तनि जी भञकड़ियुनि ते बेदख़ल कयल हिकु शागिर्द ऐं शागिर्दाणी खे बेदख़ल कयो, पर संदसि लाॾाणे बाद बाअसर शख़्सियत ॿीहर दाख़िला कराए छॾी। रजिस्ट्रार ज़ाहिद खंड जाली कमेटी ज़रिए बख़्तावर सूमरो खे धमकियूं ॾिनियूं त मुंहिंजे ख़िलाफ़ु बयानु ॾिए। कमेटी वीडियो में उथारियल मसइलनि बदिरां असां ख़िलाफ़ु जांच शुरू करे छॾी। हुसैन सिद्दीकी बख़्तावर सूमरो खां कमेटीअ जे पुछाणीअ वारी वीडियो मंज़र आम ते आणण जो मुतालबो कंदे चयो आहे त एहतिजाजी वीडियो में उथारियल मसइलनि ऐं गैर क़ानूनी कमेटी जे मामले जी अदालती जांच कराई वञे, सभु कुझु ज़ाहिर थी वेंदो।
सिंध में कोरोना की पखेड़ में बाध। कराची, हैदराबाद और सखर में एक डॉक्टर समेत 6 ॼणा फौत। कराची में कंडियारो वासी डॉक्टर अकबर अली घांगरो फौत। हैदराबाद में 4 मरीजन दम ॾिनो। सखर में 1 मरीज फौत। सूबे में कोरोना लॉकडाउन और SOPs नज़रअंदाज। हैदराबाद, जामशोरो, मोरो, घोटकी और ॿियनि शहरनि में बाज़ारुनि में रश। हैदराबाद में इंतजामिया शालीमार मार्केट में 20 दुकान सील कराए छॾिया। जाती में भी 13 दुकान सील कया विया। ईद लाइ अबाणे पढ़ण ॾांहुं वेंदड़नि जी रेलवे स्टेशन ते रश। ईद उल फितर दौरान वैक्सीनेशन सेंटर 2 ॾींहं बंदि रहंदा। कराची एक्सपो सेंटर में क़ाइम सिंध जे सभ खां वॾे वैक्सीनेशन सेंटर में शहरनि जो वॾो अंगु वैक्सीन लॻाइण लाइ पहुतो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबे में रोज़ानो जी बुनियाद ते 1 लख वैक्सीन लॻाइण जी हिदायत करे छॾी। जैकबाबाद जी सिविल अस्पताल में आइसोलेशन वार्ड में बेड्स की हालत इंतहाई ख़राब। MS जो चवणु आहे त बजट न हुजण करे सफ़ाई जा इंतज़ाम बहितर न आहिनि। कोयटा जे मनान चौक ते वापारियुनि जो एहतजाज। ज़राअत वारे सूबाई वज़ीर जूं वापारियुनि सां ॻाल्हियूं कामयाब। हुकूमत शाम ताईं वापारियुनि जा मसइला हल कराइण जी ख़ातिरी कराए छॾी। वापारियुनि तरफ़ां एहतजाज ख़त्म। FIA जा शिकारपुर वेयरहाउस ऐं यूटिलिटी स्टोर्स ते छापा। रिकॉर्ड तहवील में वरितो वियो। FIA इख़्तियारनि जो चवणु आहे त यूटिलिटी स्टोर्स जे सामान में गोबियुनि जी शिकायतुनि ते कार्रवाई कई। भेरिया सिटी वेझो कारह इल्ज़ाम हेठि नारी ऐं नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ अलाबख्श मरी में नारी अज़रा मरी ऐं बादल मजीदाणो खे क़तल कयो वियो। पुलिस मूजिबि मोकल ते आयल सिक्योरिटी एहलकार इसहाक मरी पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़तल कयो। वाक़े बाद जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। कानपुर वासी 4 मुग़वी हफ़्तो गुज़रण बावजूद बाज़ियाब न थिया। मुग़विन जा वारिस ऐं शहरी पुलिस तोड़े धालिल राज ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। मुग़विन जी बाज़ियाबी लाइ रैली ऐं मुज़ाहिरे में शहरनि जी वॾे अंग में शिरकत। कानपुर में पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। शहरनि जो चवणु आहे त कानपुर में धाड़ियल हफ़्तो अॻु 4 ॼणनि खे अगवा करे विया। पुलिस मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कखु भञी बीणो न कयो। थाणे ते मुग़विन जे वारिसनि खे कूड़ा आसरा ॾेई वापसि मोटायो वेंदो आहे। शहरनि तरफ़ां मुग़वी जल्द बाज़ियाब न थियण जी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाइण जो चिताब। मुग़विन में इमरान गोलो, वाजिद सेठार, आबिद गोलो ऐं उसामा सेठार शामिल। कंधरा वेझो कर्ज़नि खां बचण लाइ अगवा जो ड्रामो रचाईंदड़ ॻोठाणो 3 दोस्तनि समेत गिरफ़्तार। ॻोठ मोहम्मद अली शाह वासी परवेज़ मीरभर कर्ज़नि खां बचण लाइ पाण खे अगवा कराइण जो ड्रामो रचायो हो। पुलिस परवेज़ मीरभर जे एतराफ़ी बयान बाद खेसि 3 दोस्तनि समेत गिरफ़्तार करे वरितो। चंबल वेझो गोरहारी नारी जो घर मां फाहो खाधल लाश हथ। मुरीद मोरी में 20 वरनि जी लक्ष्मी कोहली जो लाश मिलियो। वारिसनि मूजिबि नारी मुड़ुस सां कावड़जी फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। फरीदाबाद वेझो ज़रई ज़मीन तां नौजवान जो कपिड़नि खां आजो लाश हथ। ॻोठ सोझरो मीरवाणी ॿाहिरां लाश मिलियो, सुञाणप न थी सघी। कराची जे इलाइक़े मंसूर कॉलोनी में रेंजर्स ऐं पुलिस जी गॾियल कार्रवाई। फोरू आसिफ ज़मान खे गिरफ़्तार कयो वियो। हथियार हथ करण जी दावा। रेंजर्स तर्जुमान मूजिबि जवाबदार कराची में 260 वारदातुनि जो एतराफ़ करे वरितो। पाकिस्तान टेस्ट सीरीज़ में ज़िम्बाब्वे खे क्लीन स्वीप करे छॾियो। ॿी टेस्ट मैच में मेज़बान टीम खे 1 इनिंग्स ऐं 147 रन्स तां शिकस्त। पाकिस्तान तरफ़ां ॿी इनिंग्स में खिपरो वासी नौमान अली जी शानदार बॉलिंग 5 विकेट्स वठी नुमाया रहियो।